संगत सिंध कचहरीअ में सभु जी सॼी संगत खे भलीकार ख़ुशि आहियो ख़ैर ठीकु ठाक भला हिन सिंध कचहरीअ जी शुरूआति कयूं असां हितां संगत वेठी आहे मोहम्मद हसन मला ऐं हिन खां सोरठ में पुछूं ॿुधूं आहे इजाज़त आहे संगत सोरठ जो ॿुधूं त वाह वाह पाण दाद ॾिजो त छा आहे
वाह साईं वाह, वाह साईं वाह, वाह वाह ज़बरदस्त। लतीफ़ सरकार हुजे, वरी सुर सोरठ हुजे, वरी सामुंडी पट्टी हुजे, ऐं उते ही राति जी महफ़िल हुजे, साकरो जा जवान हिते वेठा हुजनि, इन खां वधीक कहिड़ी ॻाल्हि आहे। वाह वाह, वाह साईं वाह। मोहम्मद हुसैन मल्हा साईं ताज़ो लंडन मां थी आयो आहे ऐं हिनखे लतीफ़ जो एवॉर्ड मिलियो आहे। लतीफ़ जी शाइरी, लतीफ़ सिंध ऐं सिंध जी सकाफ़त, अजरक टोपियूं, हीअ असांजूं रलियूं, छा था सम्झो अहिड़ी सिंध बादशाह अमीरानी सिंध आहे न, आहे को अहिड़ी सकाफ़त कंहिं दुनिया जे कंहिं मुल्क में। वाह साईं वाह ज़बरदस्त। सिंध टीवी जे प्रोग्राम सिंध कचहरी में सॼी संगत वेठी आहे, साकरो जा दोस्त वेठा आहियो ऐं सामुंडी पट्टी ते वेठा आहियूं। सॼी संगत सां हाल अहवाल बि थींदा, माल मता जे हवाले सां या ज़मीनूं बनी ॿारहा फ़सुल उन ते बि संगत सां कचहरियूं थींदियूं। पर हाणे शुरूआत थी आहे लतीफ़ सरकार जे सुर सां, त वरी उनखे ई असां कंटिन्यू था कयूं। असां वटि जेको आहे फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी वेठो आहे, छो न उन खां कुझु ॿुधूं। फ़क़ीर साईं छा था ॿुधायो? साईं जेकॾहिं इजाज़त हुजे त छा सोरठ में इन साज़ जो नालो ॿुधंदासीं, असांखे बि ताजुब थियो आहे जो एॾो आवाज़ु फर्स्ट क्लास। जेकॾहिं अव्हांजी इजाज़त हुजे त हिकिड़ो इन ई सुर ते हिकिड़ो बैत तव्हांखे झुंगारे। वाह वाह, वाह वाह थी वेंदी साईं, वाह साईं वाह। चारण तुंहिंजे चंग में, चारण तुंहिंजे चंग में आहे तौहीद संदी तार। चारण तुंहिंजे चंग में आ तौहीद जी तार, वहदहू ला शरीक लहू, वाह वाह। रखियाई तंदन मंझ हो तवार, वहदहू ला शरीक लहू, रखियाई तंदन मंझ तवार, जेकी खलकियो खलकण हार, सो मिड़ ॾिनाई ओ मंगणे। वाह वाह, वाह वाह, वाह साईं वाह, वाह फ़क़ीर अली नवाज़ वाह। कचहरी जो सिलसिलो हलंदो, भला संगत जो ख़्यालु आहे त वाई ॿुधूं, लतीफ़ सरकार जी वाई थी वञे। अब्दुल वहीद असां वटि वेठो आहे, अब्दुल वहीद अब्बासी साहिबु ॿुधाईंदो वाई। इजाज़त आहे संगत? वाह वाह जी अब्दुल वहीद साईं, नौजवान आहे असांजो। पंहिंजी माउ जल कऊ घी वठ, रोई तंहिंखां माफ़ियूं घुरी वठ, रुठ जी जल जे अॼु तोसां, ॼण रबे रुसी वई तोखां, सुभाणे तूं पयो पछताईंदे, धिका दर्द पयो तूं खाईंदे। पंहिंजी माउ जल कऊ घी वठ, रोई तंहिंखां माफ़ियूं घुरी वठ, रुठ जी जल जे अॼु तोसां, ॼण रब रुसी वियो तोखां, सुभाणे तूं पयो पछताईंदे, धिका दर्द पयो तूं खाईंदे। या माउ वॾी दौलत अथई, या रब जी अदा रहमत अथई, पई पेर तंहिंखे परचाए, रोई हुनखे वठरी जाए, ॾेई दुआऊं वॾे सां छॾींदे, किथां अहिड़ियूं दुआऊं न मिलंदई, सुभाणे तूं पयो पछताईंदे, धिका दर्द पयो तूं खाईंदे। जंहिं घर में माउ न आहे, सो घर ॼण वीरान आहे, पुछ तिन खां क़दुर मां जो, जिनखे प्यार अमड़ जो न मिले, रोन प्यासे अम्मा खे सारे, वही खुशियूं सब ही बुहारे, रोन प्यासे मिठीअ खे सारे, वही खुशियूं सब ही बुहारे, सुभाणे तूं पयो पछताईंदे, धिका दर्द पयो तूं खाईंदे।
तुंहिंजी क़िस्मत ई चमकी वई तोखे घर में ई जन्नत मिली वई तुंहिंजी क़िस्मत ई चमकी वई तोखे घर में ई जन्नत मिली वई छो थो जन्नत हथनि मां वञाई दयो जणक जी जल खे जलाई ते रब जी ख़ासि रज़ा जंहिंजी माउ खे रखियो रब ज़िंदा सुभाणे तूं पयो पछताईंदे धिका दर्द पयो तूं खाईंदे। वाह अब्दुल वहीद अब्बासी वाह ज़बरदस्त। अमर जीजल साईं केरु छॾाए अमर जो नालो हिकिड़ी अमर जनम थी ॾे ॿी अमर वरी पंहिंजे पेट में ॿीहर विझे थी जॾहिं माण्हू मरी थो वञे सिंधड़ी अमर आहे असांजी वरी जीजल अमर जंहिं असांखे जनमु ॾिनो वरी उन सिंध जे हवाले सां सिंध जी सकाफ़त हीअ सिंध जा माण्हू हीअ सिंध जूं जेको आहे सो टोपियूं वजरक ऐं सिंध कचहरी में मौजूदु वरी सिंध टीवी वॾी ॻाल्हि आहे माना हल वेणा इहे वॾी शयूं आहिनि न भला संगत ही जेको कचहरी जो सिलसिलो आहे उहो त जारी रहंदो जे इजाज़त ॾी हुजे त हिकिड़ी साही वठूं नंढड़ी साही था वठूं वरी हिते मिलूं था पोइ नंढड़ी था साही वठूं। संगत सिंध कचहरी में भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे छो न मोहम्मद हुसैन मलाह खे वरी ॿुधूं हिकु दफ़ो साईं मोहम्मद हुसैन छा था ॿुधायो मल्हार ॿुधायो था वाह वाह थी वञे मल्हार थो ॿुधाए साईं।
वाह मोहम्मद हसन वाह। वाह मोहम्मद हुसैन वाह मोहम्मद हसन मला साईं संगत मज़ो अचे थो कचहरी में। हाँ कचहरी जो सिलसिलो जारी आहे। वरी जेकॾहिं शेरो शाइरी ॾे हलूं असां वटि जेको आहे सो हिते रशीद चांडियो बि वेठो आहे शाइर, उन खां ॿ टे शाइरी जा ॿोल ॿुधूं वरी अॻिते हलूं था संगत सां ॻाल्हि अहवाल कयूं था। जी साईं रशीद। सिंध कचहरी सिंध टीवी ऐं सिंधी माण्हू सिंध ते ई ॻाल्हाइबो। वाह वाह। ऐं मूं हिन सिंध जे सिंगार ऐं कल्चर जेको आहे सो तव्हांखे आउं ॿुधाइणु चाहियां थो त सूं अथई सिंगार सिंध जो थो सुए सिंधू दरिया। सूं अथई सिंगार सिंध जो थो सुए सिंधू दरिया। सावकूं सुहिणियूं सुठियूं गुल फुल कसनि ते गाह गाह चौतरफ आहे चमन ऐं वण वणनि पिया वाह वाह। वाह वाह। सही हू सरिय जा बेसंदो छा ठठ ठहे पियो ठाह ठाह कमंद केला पान पन मोहर मटर कणकूं कपा सभु क़िस्म सब्जियुनि संदा आहिनि अजब जोड़िया अला सर सारियूं कांह कपनि ते रोड रस्तनि राहरा ॿेट ॿेला ऐं ॿनियूं यर घुम त कुझु घुमंदा हलूं सिंध जी हर चीज़ ते लिख त कुझु लिखंदा हलूं वर्क हिन तारीख़ जा पढ़ त कुझु पढ़ंदा हलूं। वाह वाह। सही मोहनोड़े ऐं क्लिप्टन जा किनारा था वणनि समुंड जे साहिल पटी जा ॾिस नज़ारा था वणनि छा छमर चोलियुनि संदा हे वरम वारा था वणनि लहर पाणीअ जा लहवारा ऐं ओभारा था वणनि। वाह वाह। वण तुमर वारी दड़ा केॾा प्यारा था वणनि गाह सुअण जो माल में यूं वग वीचारा था वणनि। वाह वाह। सही घर बंदर घातुनि संदा हो ॾिस उतारा था वणनि में मलाहनि जूं मियाणियूं रछ ॼारा था वणनि हे होड़ा लाचूं हड़ी हे सभु सारा था वणनि हैदरीअ रेड़ीअ संदा माण्हू प्यारा था वणनि। वाह साईं वाह। सही मछलियूं मकड़ियूं मोहाणा पोइ रछ ॾिसियो रड़ंदा हलूं सिंध जी हर चीज़ ते यर लिख त कुझु लिखंदा हलूं वर्क हिन तारीख़ जा पढ़ त कुझु पढ़ंदा हलूं। वाह वाह। अदा चए थो त टोपी अजर कटवाल पटका भिड़ पटकनि भेर ॾिस सही वरवड़ियुनि जा वीर हे आहिनि अजब छा एर ॾिस छा छुगा छेड़ा संदन वाह वाह पियो हर वेर ॾिस वाह वाह। किन लुंगियूं लोयूं कुलनि सालूं उढियो कनि सैर ॾिस
अदा किन लठियूं हथ में कुहाड़ियूं हो अचनि पिया हेर ॾिस सही नचंदा अचनि टिपंदा अचनि कुॾंदा अचनि कंधेर ॾिस गॾंदा अचनि गुड़ंदा अचनि हो शींहं जहिड़ा शेर ॾिस केसर सुवारियुनि जे मथां के पंध पिया दा पेर ॾिस जे कस्त मां कड़की पवनि कई ढींग कनि था ढेर ॾिस जे प्यार मां परची पवनि पोइ ग़म गुसो न ग़ैर ॾिस जे मिली मुर्की पवनि पोइ ख़ुशि ख़राबत ख़ैर ॾिस छा मरहबा महिमानियूं छा वरी महिरबानियूं महर ॾिस पोइ जवान अहिड़नि साण जानी यार मिल त कुझु मिलंदा हलूं सिंध जी हर चीज़ ते लिख त कुझु लिखंदा हलूं वर्क हिन तारीख़ जा पढ़ त कुझु पढ़ंदा हलूं चेतो हे माल ॾिस मारू वड़ा हो उठ उठियूं वो ठार ॾिस छा रढूं बकरियूं गोयूं छा मेहियूं हो म्यार ॾिस छा ककियूं कारियूं कुंडियूं भोलियूं छा ककियूं कारियूं कुंडियूं भोलियूं बिलियूं भूरियूं भलियूं भटारियूं ॾिस छा रायूं सायूं ॿोलायूं पुलिन संदा पार ॾिस चेतो उठ खचर घोड़े गॾह जी अॼु रही सुवारी किथे पुंजूं पलाणा पाखड़ा चांगा किथे चारी किथे जिन मयनि थे मण खयासे बार उठ बारी किथे तंग थड़ा तल तोबरा ताज़िन संदी तारी किथे पो घोट किथे घोड़ा किथे मंदल किथे मारी किथे अॼु अगूणू दौर नाहे वक़्तु सो वारी किथे जुत जुअर जोड़ा किथे हर तर किथे हारी किथे हुल किथे हुलन संदा चीचड़ चौधारी किथे पो नार किथे नेसर किथे बाझर किथे बारी किथे पिया अॼल पोखूं पकल ऐं झार झट झारी किथे किथे खंभाणियूं ऐं खड़ा ढेरा किथे ढारी किथे अन अगूणा विया हलिया सिंधी गंजो सारी किथे यर मोतियो नकी रतड़ियो रहियो अॼु कुंजड़ियो कारी किथे वाह वाह पोकिन खिचीणूं कांगड़ियो किथे जव किथे ज्वारी किथे मटकुना माटियूं किथे पाटियूं किथे पारी किथे तसवटा तसरा किथे छनड़ा किथे थारी किथे टोया पासियूं टोया पाटियूं किथे टोया पाटियूं कासा किथे मापा चौधा म्यारी किथे सुपन की मोहरियूं नगूं अॼु सासिटा सारी किथे जंडविया जो इन कना नाहे जंडी जारी किथे वाह साईं वाह अॼु ॻाल्हियूं ॻाल्हियूं उहे पोइ गर त कुझु करंदा हलूं सिंध जी हर चीज़ ते लिख त कुझु लिखंदा हलूं वर्क हिन तारीख़ जा पढ़ त कुझु पढ़ंदा रशीद चांडियो साहब किथां जा आहियो किथां आया आहियो साईं असां वर शहर मीरपुर साकरो तहलको ज़िलो ठठो हा भला हिते ढोर ढगा कहिड़ा हिते घणा वधीक जानवर कहिड़ा आहिनि जेके माण्हू पाले बकरा या रिढूं हर तरीक़े जा माल आहिनि उठूं आहिनि मेयूं आहिनि रिढूं आहिनि गऊं आहिनि बकरियूं आहिनि हर तरीक़े जा माल हिते मौजूदु आहे अच्छा हा घणो माण्हू शौक़ु कहिड़े जानवर साईं हिते घणो माल मेह ऐं गऊं ते ख़ासि करे रिढ बकरी ते शौक़ु आहे पोइ वरी उठ ते अच्छा माण्हू पोइ हुन मां रोज़ी बि कनि साईं माण्हू तमामु ख़ुशहाल सभु कुझु हिन माल मझां त मारूड़नि खे मिलियो आहे बनियूं ज़मीनूं जायूं जॻहियूं अवल बुनियाद आहे माल हा वाह वाह रशीद साईं खे ॿुधो ते वरी इन ई तसलसल खे रखूं था असां शरीफ़ रिंद में वेठो आहे शरीफ़ रिंद खां थोरी शाइरी ॿुधूं त पोइ वरी अॻिते महफ़िल खे वधायूं था शरीफ़ साईं वाह वाह थी वञे सिंध टीवी जी पूरी सथ मुबारकबाद जी मुस्तक आहे जो उन्हनि सिंधी सक़ाफ़त खे ॿीहर उजागर कई आहे सिंधी सक़ाफ़त खे ॿीहर हुननि सहारो ॾिनो आहे ऐं अॼु हिन मेड़ में हिन सिंधी कचहरी में सिंध कचहरी में मोर जहिड़ा माण्हू मौजूदु आहिनि ऐं सुगुड़ बि आहिनि शाइर बि आहिनि ऐं कचहरी सां गॾु शेरो शाइरी सां गॾु सुर ऐं साज़ बि जारी आहे ऐं सिंध टीवी जी पूरी सत मुबारकबाद जी मुस्तक आहे हर रंग जी कचहरी आहे ऐं आऊं हिते सिंध जे नाले वारे शाइर सैयद गफ़ूर शाह तकवी जूं कुझु सिटूं आहिनि तव्हां कचहरी जे जेके मोर माण्हू आहियो तव्हां सभिनी जे समात जे नज़र कंदुसि उमेदु आहे त ज़रूरु पसंदि ईंदा हटाए परदो हिजाब कहिड़ो हटाए परदो हिजाब कहिड़ो नज़र मिली पोइ निकाब कहिड़ो हटाए परदो हिजाब कहिड़ो नज़र मिली पोइ निकाब कहिड़ो मञा तो तूं बेमिसाल आहीं ॾियां मां तोखे ख़िताब कहिड़ो हटाए परदो हिजाब कहिड़ो नज़र मिली पोइ निकाब कहिड़ो मञा तो तूं बेमिसाल आहीं ॾियां मां तोखे ख़िताब कहिड़ो
अकेलो गुलशन में बीठो आहीं गुलनि खे पियो तूं गलनि सां लाहीं अकेलो गुलशन में बीठो आहीं गुलनि खे पियो तूं गलनि सां लाहीं ॿिन्ही जी सूरत मिले जुले थी नथो सुञाणा गुलाब कहिड़ो अजब लॻनि थियूं अदाऊं तुंहिंजूं कोहनि थियूं कातल निगाहूं तुंहिंजूं अजब लॻनि थियूं अदाऊं तुंहिंजूं कोहनि थियूं कातल निगाहूं तुंहिंजूं झलक सां तुंहिंजे झुकी पवे थो हुजे भले पोइ नवाब कहिड़ो हटाए परदो हिजाब कहिड़ो नज़र मिली पोइ निकाब कहिड़ो मञा थो तूं बेमिसाल आहीं ॾियां मां तोखे ख़िताब कहिड़ो परे परे खां पियो थो निहारी गफ़ूर शाह खे मिठा थो मारी परे परे खां पियो थो निहारी गफ़ूर शाह खे मिठा थो मारी सितम न कर तूं सताए मूंखे मिले थो तोखे सवाब कहिड़ो हटाए परदो हिजाब कहिड़ो नज़र मिली पोइ निकाब कहिड़ो मञा थो तूं बेमिसाल आहीं ॾियां मां तोखे ख़िताब कहिड़ो। वाह शरीफ़ साईं वाह शरीफ़ रिंद जी शाइरी ऐं हीअ महफ़िल सॼी राति जारी हूंदी हिते वॾा ॻोठाणा ऐं सुघड़ वेठा आहिनि ॿुधूं था पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई खां पोइ वरी अची मिलूं था। संगत सिंध कचहरी में भलीकार वारा ॾियो हाल अहवाल मज़ो अचे थो कचहरी में हा अञा जारी रहे न अञा वेहंदव सॼी राति वेठा हूंदव वाह वाह ज़बरदस्त साईं हाणे भला हाणे जेकॾहिं लतीफ़ जो पारखू असां वटि वेठो आहे कादिर बख़्श लाशारी उनखे ॿुधूं संगत इजाज़त आहे वाह वाह गफ़ूर साईं खे ॿुधूं था। साईं चए थो त अलाह जी आस करे हलियो हीअं आई अलाह जी आस करे हलियो हीअं आई चारण ॿधा चंग खे झूड़ा आई झाई डोली राह ॾियाच जी ॾूरां ॾिठाई वेनतियूं वाहिद दर तंहिं वेर कयाई ओ सबा जा साईं तूं रारी जाई राग सां वाह वाह अलाह जी आस करे चारण चोरियो चंग जनावर झंगल जा कन रिहाणियूं रंग बीजल संदो बंग तूं खालक खाली म करी परदेसां पंध करे हली आयो हित जाज को बोजित ताईं सिर जूं सदाऊं हणे परदेसां पंध करे हली आयो हूं ऊंचो तूं अर्श ते ऐं भोरो मथे भूं की तुसंदे तूं ही सिर सुवाली मंगणो वाह साईं वाह परदेसां पंध करे आयस आगाहूं मथे रे मस रखां पेर रखी पाहूं दाता सुण दाहूं जे करियां कोड किपार जी अलाह जी आस करे हली आयो ही माल न मंगे मंगणो ऐं जाजक घुरे जी वड वारो थी ऐं सायत सबर न सां अलाह जी आस करे हली आयस हेर हा तक तो हुजूर में पिरतूं भरे पेर वीर लॻाए म वेर वढे ॾे त वठी वञा वाह वाह अलाह जी आस करे बीजल गई बाकार ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह रखी तंदन मंझि तवार सुभान अल्लाह सुभान माड़ी अल्लाह में मलूक के सीबाणो सरदार ओ जकी खलको खलकण हार सो मिड़ ॾिनाई मंगणे वाह वाह महल मंदर माड़ियूं आयल जित बरन रिढ़ियो राह ॾियाच खे कोड़े कुरनश कन तूं सरदार सभिन असीं ताबे तुंहिंजा वाह लाशर साहब वाह तो त रायत राजा हेड़ो वठी हाल मुंहिंजो हाल ही अथई मुंहिंजो सुवाल क़बूल पए तो त रायस राजा हेड़ो वठी हाल उनाए जे अलील जो सबा जो सवाल अंगण मथे अहां जे कही के कवाल भला करे भाल अमन ॾियो उनखे तो त रायस राजा जाजक वठी जी वाह वाह कना नार न हामिया हाण बचाए जे ही वाली ॾियारे वी जिताए जनात अदनन अबे जूनागढ़ वारो वाक़ियो कीअं हुयो किसो इहो त ॿुधा हासी इहो बीजल ऐं अनीरा बादशाह काठियावाड़ जा हुआ जी उनखे शादी जो शौक़ु थियो उनखे पुट जो औलाद कोन हो अनीरा बादशाह खे सोन पंहिंजी बादशाही में पढ़ो हलायो त ॾिसो का छोकिरी हसीन सोणी हुजे जेका ऐं बादशाह आहियां मूंखे रिहाए त उन जो ई संग वठी जो त शादी करियां पोइ हिन जा माण्हू जेके रवाना थिया हकली ते काईंदे जूनागढ़ वञी निकिता त जूनागढ़ में जेके हिकिड़ो कुंभार हो उन जी धीउ हुई उन जो नालो हो सोरठ उहा हिननि खे हसीन सोणी वणी पोइ उतां ई ॾिसी वापसि आया बादशाह खे अची ॿुधायूं साईं फिलाणी छोकिरी आहे पर उहा छोकिरी जेका आहे पहिरीं किसो त वॾो डिघो आहे मुख़्तसिर करियूं था त उहा छोकिरी इन अनीरा जी ख़ुदि जी हुई
अनीरा ख़ुदि जी छोकिरी हुई, हिनखे पुट जो औलाद न थियो, हिन जो शर्त हिन लोड़े छॾी हुई। उतां ई ॾिसी आया जॾहिं उहा छोकिरी अची हिनखे चयूं साईं फलाणी छोकिरी आहे, बिन बादशाह संग जी घुर कई। कुंभार खे त ख़बर हुई इहा त हिन जी धीउ आहे, इन खे आऊं कीअं ॾियां। पोइ उते जो बादशाह जेको राह ॾियाच उन खे उन शादी करे ॾेई छॾी त हाणे इहो बादशाह आहे, पाणे हुनखे मोह ॾींदो। सही। उहा शादी उहो संग हिन खे न मिलियो। पोइ उन राह ॾियाच सां हिन जेको जंग शुरू कई, जंग में हार खाधाई। हू राह ॾियाच सखी बादशाह हो, पछाड़ी इहो पंहिंजी बादशाही में अची इहो पढ़ो घुमाई त हाणे जेको बि राह ॾियाच बादशाह जो मूंखे सिर ॾींदो अची उन खे मोतियनि जो थाल ॾींदसि। ॿीजल फ़क़ीर जी ज़ाल हुई जेका, उन जो ॿुधो त मोतियनि जो थाल हुन खां वठी आई। छो जो ॿीजल अॻे ॿेड़ियूं ख़बरूं कंदो हो त राह ॾियाच बादशाह अहिड़ो सखी आहे, ऐं जेकॾहिं आउं हुन खां सिर घुरंदसि सिर ॾेई छॾींदो। उन ॻाल्हि जे करे हुनजी जेका ज़ाल हुई ॿीजल जी, उहा मोतियनि जो थाल वठी आई ऐं शर्त क़बूल थियो। हीउ सुरंदो खणी सिर वठण लाइ रवानो थियो। उहो सिर वठे आयो साईं। वाह साईं वाह, वाह वाह थी वई, वाह वाह थी वई। कचहरी जो सिलसिलो जारी था रखूं। ठटे जी साकरो हिन सामूंडी पट्टीअ में मच्छी बि ऐं झींगा इहो खाइण पीअण जूं शयूं बि इलाही मशहूरु आहिनि। तक़रीबन मिड़ई हिते इहो घणो हलंदो आहे सिलसिलो मच्छीअ जो। उन जे बारे में कंहिं संगत खे ॼाण हुजे, का मालूमात हुजे त ॿुधायो। तव्हांखे आहे ॼाण मच्छी जे हवाले सां? जीअं त असांजी हीअ साहेली पट्टी जेका आहे बलोचिस्तान खां वठी सीर क्रेक ताईं 350 किलोमीटर ते पखेड़ियल आहे, जंहिं मंझि ख़ुसूसन कराची, इब्राहिम हैदरी, पोइ वरी ठट्टो, सुजावल ज़िलो, बदीन, इहे सभु अची वञनि था। इन मंझि घणो करे ज़राइत खां पोइ ॿियो नंबर जेको आहे सो जेको असांजो सनत आहे या गुज़र सफ़र जो जेको वसीलो आहे सो माहीगीरी आहे। माहीगीरी जेका आहे उन मंझि मच्छूं, साना जेके असां त खुराक करियूं था, उन सां गॾोगॾु इहे जेका आहे असां ॿाहिरियनि मुल्कनि में असीं विकिणी ऐं उन मां काफ़ी कुझु सरमायो जेको आहे सो असीं हासिलु करियूं था। उन हवाले सां हिते जेको आहे सो ॿिनि क़िस्मनि जी माहीगीरी थींदी आहे। हिकिड़ी जेका आहे सा डंडनि ढोरनि ते, मिठनि पाणियुनि ते थींदी आहे, ऐं ॿी वरी जेका आहे उहा आहे सामूंडी इलाइक़नि में, जिन मंझि ख़ुसूसन साना ऐं ॿियूं मच्छियूं जेके आहिनि सो सवादी त हूंदियूं आहिनि, पर असां वटि पलो जेको आहे उहो दुनिया में कंहिं बि इलाइक़े में, कंहिं बि दरिया में जहिड़ो सिंध जो पलो आहे ओड़ो किथे बि नथो मिले। वाह वाह। उन जे करे असीं ख़ुशनसीब माण्हू आहियूं जेको असांखे इहे शयूं सभु नसीब थियूं आहिनि। उन सां गॾु हाणे पले जी छा सूरत हाल आहे? साईं हाणे अर्ज़ु कंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे सो कंहिं चवाणी त पाणी पंहिंजा वेझ थियासीं, दर्द असां खां दूरि हलियो वञ, वक़्तु असांखे ॾिनियूं आहिनि फकियूं बुकियूं ऐं चाटावो। त असीं हिन वक़्तु उन जा पाणी वेझ थी इहो पिया आहियूं जो हिन वक़्तु भूलो हिकिड़ो रछ निकितो आहे जेको बंगाल खां जेको थींदो पियो असां ताईं पहुतो आहे। उन रछ जे अचण जे करे असांजो पलो जेको आहे सो घटिजंदो वञे पियो। ॾींहों ॾींहुं उन जी जेका आहे सा जेका मार्केट आहे सा घटिजंदी वञे पई, पर असीं जेको आहे सो उन ते घोड़ा घोड़ा पिया कयूं त असां ते हीउ भूलो गुजो इहो बि न हुजे। वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां मच्छीअ जे बारे में इलाइक़े जे हवाले सां घणो कुझु ॿुधायो। अमीर बख़्श जत असांखे साकरो जे हवाले सां जेको सामूंडी इलाइक़े में मच्छियूं थियनि थियूं, केतिरा क़िस्म थियनि था ऐं कीअं जेको आहे सो उहे पलजनि थियूं, उन जे हवाले सां जेके छा छा करणु घुरिजे उहो असांखे ॿुधाई ॻाल्हियूं। सामूंडी पट्टी में हूअं बि झींगो, मच्छी ऐं इहे जेके ॿियूं खाइण जूं शयूं आहिनि इहे तमामु घणियूं वापरायूं वेंदियूं आहिनि। जत साहिबु असांखे इहे शयूं ॿुधायूं। हाणे प्रोग्राम जे आख़िर में असां वरी ॿुधूं था मोहम्मद हसन खे